वायरस में मुब्तला थी विया ऐं कोरोना मुतासरनि में तालका हेडक्वार्टर अस्पताल ऑफिसर जी जेका घरवारी आहे उहा भी कोरोना मुतासरनि में शामिल आहे। खबर अवांखे ॾियूं पिया ख़ैरपुर जो इलाइक़ो सोभोदेरो जिते हिंगोरजा में 6 डॉक्टरनि समेत वधीक 20 शहरी कोरोना वायरस में मुब्तला थी विया आहिनि। सोभोदेरो जे THO जी घरवारी भी मुतासरनि में शामिल आहे। तमाम तर मुतासरनि के पंहिंजनि घरनि में आइसोलेट कियो वियो आहे। हिंगोरजा सोभोदेरो ख़ैरपुर जो इलाइक़ो जिते 6 डॉक्टर समेत वधीक 20 ॼणा कोरोना वायरस में मुब्तला थी विया आहिनि। आगाह कयूं पिया अवांखे नंढनि शहरनि में भी मक़ामी मुंतकिली जा कोरोना केसिस तेज़ीअ सां साम्हूं अचनि पिया। हिंगोरजा ख़ैरपुर जो इलाइक़ो आहे जिते 6 डॉक्टर्स समेत 20 ॼणा कोरोना वायरस में मुब्तला थी विया। कोरोना मुतासरनि में तालका हेल्थ ऑफिसर सोभोदेरो जी घरवारी भी शामिल आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल जब्बार चांग खां। अब्दुल जब्बार वधीक आगाह कजो। जी, हिंगोरजा में सेहत खाते के 6 डॉक्टर समेत 20 मुलाजमन की कोरोना तस्दीक थी चुकी है। उनमें THO सोभोदेरो की घरवारी भी शामिल है। सेहत खाते पारां अस्पताल के बंद करे छॾियो आहे। यहाँ के ॿुधाईंदो हलां कोरोना जे महिरबानी अपडेट करण जे लाइ अब्दुल जब्बार।